नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त ठारो शाह मां ख़बर ॾींदड़ ठारो शाह भरिसां मिठू मरी वटि राति देर सां मुबैना पुलिस मुक़ाबिले में मारिजी वियल ॿिनि नौजवाननि जे वारसनि पुलिस मुक़ाबिले खे कूड़ो करार ॾेई छॾियो। मुबैना मुक़ाबिले में मारिजी वियल नौजवान अतर सोलंकी जी अमड़ सोनू ख़ातून ऐं ॿियनि वारसनि पोड़ो सोलंकी गुलज़ार सोलंकी माला सोलंकी एहतजाज कयो। ॻोठाणनि दायो त नौजवान अतर सोलंकी जे भाइटे जी राति शादी हुई। अतर सोलंकी मोहब सोलंकी ऐं नूरदीन बुरंड जे ॻोठ मां खीर वठण विया हुआ। पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे अतर सोलंकी ऐं मोहब सोलंकी खे फुल फिराई ऐं नूरदीन खे हाफ फिराई करे छॾियो। ॻोठाणनि मुतालबो कयो त मामले जी अणधुरी जांच करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज दारो वधायो वेंदो। लाश घर पहुचण ते शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।